सुप्रीम कोर्ट में तजवीज़ कयल आइनी तरमीमुनि ख़िलाफ़ केस जी तकड़ी ॿुधणी लाइ दरख़्वास्त दाख़िल। आबिद ज़ुबैरी ऐं ॿियनि वकीलनि दरख़्वास्त दाख़िल कराई। तजवीज़ कयल तरमीमूं आइन जी भञकड़ी आहिनि। दरख़्वास्त खे बेंच जी जोड़जक लाइ जजिस कमेटी आॾो रखियो वञे। दरख़्वास्त में इस्तदा वॾे वज़ीर कराची जे रोडनि जी मुरमत इदावत लाइ 1.5 अरब रुपए जी मंज़ूरी ॾेई छॾी। बोर्ड सिटियल इलाइक़नि में रोडनि जी मुरमत जल्द शुरू करण जी हिदायत। वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिंध में बोर्ड सबबि मुतासिर थियल रोडनि जी मुरमत बाबति इजलास में सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, नासिर हुसैन शाह ऐं ॿिया शरीक इजलास में तस्वीरूं ॾेखारे रोडनि जी हालत खां आगाही ॾिनी वई। वॾे वज़ीर जे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं अली हसन ज़रदारी खे गॾियल इजलास करण जी हिदायत। मुरादरी शाह जो चवणु आहे त हाणे बोर्ड जी सूरतहाल बहितर थी वई आहे। हू चाहे थो त हाणे रोडनि जी मुरमत जो कमु तेज़ीअ सां शुरू कयो वञे। इलेक्शन कमीशन JUI जे इंट्रा पार्टी बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। चीफ इलेक्शन कमीशन जी सरबराही में JUI इंट्रा पार्टी इलेक्शन केस जी ॿुधणी। DG पॉलिटिकल विंग चयो आहे त आइन मूजिबि JUI जे उहिदेदारनि जो मुदो 5 साल आहे। 7 जुलाई 2024 ते मुदो पूरो थी चुको आहे। JUI जे वकील चयो त असांजा नाज़िम चूंडिजी विया आहिनि। 2023 खां इंट्रा पार्टी चूंडुनि जो अमल शुरू कयो आहे। असांजी यूनिटनि, तालुकनि ऐं ज़िलनि जूं चूंडूं थी चुकियूं आहिनि। PTI खे इंट्रा पार्टी इलेक्शन केस में दस्तावेज़ जमा कराइण लाइ मोहलत। जेकॾहिं PTI जे इंट्रा पार्टी इलेक्शन खे हाणे बि तस्लीम नथा करियो त छा मुस्तक़बिल हूंदो? इलेक्शन कमीशन जो ॿुधणी दौरान सवाल। पार्टी जो को तंज़ीमी ढांचो न रहंदो। DG पॉलिटिकल फिनांस जो जवाब, असांखे दस्तावेज़ जमा कराइणा आहिनि। 10 ॾींहं जो वक़्तु ॾियो। बैरिस्टर गौर जी दरख़्वास्त। इंट्रा पार्टी इलेक्शन केस जी ॿुधणी 2 अक्टूबर ताईं मुलतवी। PTI बानी ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड रेफरेंस जी ॿुधणी बिना कार्रवाई जे सुभाणे ताईं मुलतवी। रेफरेंस जे आख़िरी शाहिद ख़िलाफ़ वकील सफ़ाई अॼु बि आॾी पुछा न करे सघियो ऐं ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करण जी दरख़्वास्त कई। एहसाब अदालत ॿुधणी मुलतवी करे छॾी। लाहौर में जलसे लाइ तयारियूं जारी आहिनि। जेको बि थियो अॻिते हली पतो पवंदो। जमहूरियत लाइ ज़रूरी आहे त अवाम सां गॾु राब्ते में रहिजे। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो ऑफिसर पंहिंजी इस्लाह करे वठनि, ॿी सूरत में सज़ा लाइ तयारु रहनि। अफ़गान काउंसिल ज़िरल मौक़िफ़ ॾिनो आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे उहे पाकिस्तान जे क़ौमी तराने जी इज़त नथा कनि। सिंध हुकूमत पारां सरकारी अस्पतालुनि में हादसनि वारे शोबनि जी गुंजाइश वधाइण जो ऐलान। सिहत खाते जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त नेशनल हेल्थ सर्विस प्रोग्राम शुरू करे रहिया आहिनि। समूरी अस्पतालुनि जे हादसनि वारे शोबे जी गुंजाइश खे वधाई वेंदी। हर अस्पताल में मुलाज़िमनि जी बायोमेट्रिक लाज़मी हूंदी। जेको बि जाली डोमिसाइल जे मामले में मुलविस हूंदो उन जे ख़िलाफ़ एक्शन थींदो। सिंध में हिन वक़्त ताईं मनकी पाक्स जो केस रिपोर्ट नाहे थियो। जैकबाबाद में रजालुट जो शिकार पोलियो वर्कर औरत जी सिक्योरिटी लाइ संदसि घर ॿाहिरां पुलिस पिकेट क़ाइमु कई वई आहे। रुस्तम लग ज़मीन ते बेको मशीन हलाईंदड़ नौजवान मुबीना तुरगवा पुलिस खे अगवा जो इतला ॾिनो वियो। पुलिस जो चवणु आहे त तारीख़ मंगी 2 ॾींहनि खां गुम आहे। अगवा जो इतला अॼु ॾिनो वियो आहे। सादिकाबाद पासे मुख़्फ़ी नौजवान जे पार्सन खां 1 करोड़ रुपया भूंग तलब। धरती TV धाड़ेलनि जे मुख़्फ़ी जे पार्सन सां ॻाल्हि ॿोल पारी ऑडियो हथ करे वरिती। केनाल गार्डन वासी ताहिर कुझु ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिकु जी अगवा थी वियो हो।
जो नंबर मैंने भेजा था ना उसके बाद वो जो व्हाट्सएप पे। जी जी। हाँ मैं डाकू बात कर रहा हूँ और मेरे पास से अगवा किया मैंने उसको। अच्छा, किस जगह पे हैं आप? सेंध। सिंध में। ये बात करें ना, हाँ, क्या बताओ। करना है आप क्लियर करें, अपना भी काम खत्म करें, हमें भी थोड़ा रिलैक्सेशन दें। टाइम खत्म नहीं होगा तो 24 तारीख को मेरे के भाई से बात हुई है। 24 तारीख को पैसे करोड़ इकट्ठे करके लेके आना है। सर जी, पहली तो बात यह है कि हम इतने करोड़ रुपए की तो हमारी औकात ही नहीं है। भाई की पोजीशन भी आपने देख ली होगी, इनके तो अंदाजे में कितने आप दे सकते? आपका अंदाजा कितने तक? हम तो मेरे भाई यही है कि इधर उधर से सारे रिश्तेदारों की मिन्नत समाजत ये 2-4 लाख रुपए कर सकते हैं, ये करोड़ों वाली तो हमारी औकात ही नहीं है। ये भाई खुद मुलाजम है 15,000। मेरे पास सुनो, जी जी। मेरे 3 लाख 4 लाख के ऊपर पे हिसाब करूँ ठीक है। भागवे ऐसी नंबर के काम दोबारा ना करो। सर मेरी गुजारिश है, ये भाई तो खुद 15,000 रुपए तनख्वाह में मुलाजमत कर रहा है। ये मैं भी मुलाजिम हूँ। हमारा तो मेरे भाई इस वक्त कोई बिजनेस भी नहीं है। बिजनेस नहीं है तो मैं बाहर की हम कौन सा मेरा बेटा है जो मुझे आता है। सिंध के मुख्तलिफ शहरनि में अलग वाक़ियनि में 2 औरतुनि समेत 4 ॼणा क़तूल। कराची में सुपर हाईवे ते हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो क़तूल। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल शाहनवाज़ हिकु सियासी पार्टी जो अॻवान जो ड्राइवर हो खेसि टारगेट करे क़तूल कयो वियो आहे। लाड़काणे वेझो दरगाह यूसुफ शाह जीलानी वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग 46 वरे जो असगर अली मोगेरी मारिजी वियो। वाही पांदी भरिसां ॻोठ दोदो बिरहमाणी में बिरहमाणी ऐं लाशारी बिरादरी जी 2 धुरियुनि में झगड़ो थी पियो। नज़ीरा बिरहमाणी गोली जो खाज बणिजी वई। वारसनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश थाणे आॾो रखी धरणो। मिठाणी जे राजपूत मोहल्लावासी जवाबदार पंहिंजे पुटु गुलशेर खे गोलियूं हणी क़तूल करे छॾियो। वाक़े बैदि जवाबदार अली रवाज़ राजपूत हथियार समेत थाणे ते पेश। जरवार वेझो ॻोठ मोहम्मद अली बोज़दार में कान्हे इल्ज़ामेट 16 वरे जी सवेरा बोज़दार खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। मक़तूलनि जो पीउ गिरफ़्तार। जैकबाबाद में मौक़वी चपास सदाम खारानी जी बाज़ाबी लाइ धरणो। मौक़वी चपासनि जो सिंध बलूचिस्तान दंग 0 पॉइंट वर धरणो। टायरनि खे पायूं कौमी शहर ब्लॉक थी पियो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त नौजवान सदाम खारानी खे राति सां लाड़काणे खां ईंदे अगवा कयो पियो। खेसि बिना देरि बाज़ियाब करायो वञे। खोड़ा भरिसां 25 ॾींहं अॻु क़तूल थियल रिक्शा ड्राइवर आमिर जो जवाबदार पुलिस न पकड़िया। वारसनि जो ख़ैरपुर लाड़काणू बाईपास ते एहतजाज। टायरनि खे बाहियूं। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूल जे खून सां इंसाफ़ कयो वञे।